नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। वक़्त के ॾह मेल ख़बर ईंदड़ मीरवा गोरचाणी समेत केतिरे ई स्कूल गवर्नमेंट हुकूमत के हवा में उड़ाए छॾियो। मासूम ॿारनि जी ज़िंदगी सां खेॾण लॻा। एक तरफ़ सरकार तरफां करोना जे केसनि में वाध करे मुल्क जे तमाम निजी तोड़े सरकारी स्कूलनि के बंद करण जो हुकुम ॾिनो त ॿिए पासे निजी स्कूल इंतजामिया हुकुम नज़रअंदाज कंदे पंहिंजा स्कूल बंद न कया ऐं सरकारी स्कूलनि जे डायरेक्टोरेट अहिड़नि इदारनि के हुकूमती फैसलनि ते कायम करण में नाकाम विया। उन जो सबबु वाज़े इहो त इंतजामी उहिदनि ते वेठल कॉलेजी उस्ताद आहिनि जिन जो मक़सद अञा कुछ ॿियो आहे जो स्कूल इंतजामिया एतिरी मनमानी करे रही है। तालीम जी इंतजामी पोस्टन ते वेठल कॉलेज जे लेक्चरारनि जी नाली जो इहो सिधो सऊं सबूत आहे। मीरवा गोरचाणी शहरनि पारां गवर्नमेंट सिंध हाई कोर्ट सिंध खां मुतालबो कयो है त हिननि प्राइवेट स्कूलनि जे खिलाफ कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।